सभई जो सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह मोहब्बत सा इत्मीनान सा वेहो जेके दोस्त होटलुन दे बिठा आयो हाने इंतजार जो घड़ियों खत्म आहिन बस थोड़ी देर में मुझे मुर्शिद करीम जो नूरानी बयान थींदो दिलियों हाजिर कयो दिल सा वेही बुधंदो इंशाअल्लाह ताला अल्लाह जे वली कामिल जी जुबान मजा अल्लाह वारन जो शान अल्लाह वमिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु वनशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फवजदा अब्दन मिन इबादिना आतैनाहु रहमतन मिन इंदिना वअल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा सदक़ल्लाहु मौलाना अल-अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों अज 11 शरीफ जो दिहाड़ो आहे 11 वारे पीर जी 11 जी मजलिस रब असांखे नसीब कई आहे। सुभान अल्लाह। अल्लाह वारन जो जिक्र दिलुन के राहत और सुकून पहुंचाइंदो आहे। एड़ी मजलिस में अचण वारो अल्लाह जी रहमत का खाली न मोटंदो आहे। अल्लाह जे वलियन जो अल्लाह वट वडो मान ऐं मर्तबो आहे ऐं वलियन जे अंदर बगदाद वारो साईं गौसे आज़म दस्तगीर इए मुनफरिद ऐं निरालो शान रखे तो जी नबीयन में मुझो दिल पर मोहम्मद शान। सुभान अल्लाह। हजरत महबूब सुभानी फरमायो अफलत शुमूसुल अव्वलीन व शम्सुना अबदन अला उफुकिल उला ला तग़रिबु वलियन जा सिज उभरिया ऐं लही विया पर मुंहिंजो सिज जो उभरियो आहे त इहो क़यामत ताईं उभरियल ई रहंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बराबर सब वली शान वारा पर सोने दस्तगीर जो शान ही निरालो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। किथे बगदाद शरीफ किथे मंशूर जो किनारो। सुभान अल्लाह। या मोहब्बत या अकीदत या अल्लाह जी नेमत। छो त हदीस पाक में अचे तो
इन्नल्लाह इदा अहब्ब अब्दन दा जिब्राइल। जने अल्लाह के वली सां मोहब्बत रखंदो आ तो जिब्रील के सॾु कंदो। सुभान अल्लाह। तोखे राज़ ॿुधाए, जिब्रील हाज़िर ख़िदमत थींदो। रब्बे कायनात फरमाइंदो जिब्रील फलाणे शहर में, फलाणे ॻोठ में, फलाणे घर में, फलाणे नाले सां को माण्हू रहे। चंदो हा मुंहिंजो मौला। अरे फरमाइंदो जिब्रील इन सां मूंखे मोहब्बत थी वई। सुभान अल्लाह। इन सां मूंखे मोहब्बत थी वई। वो जिब्रील अर्ज़ करे तो मौला मुझे लाइ छा हुकुम आहे? फरमाए तो जैसा मूं मोहब्बत रखी है जिब्रील तू भी उन सां मोहब्बत रख। फयुहिब्बुहु जिब्रील। वो जिब्रील बे उन वली सां मोहब्बत रख। वो अल्लाह फरमाइंदो जिब्रील हाणे वञ सतनी आसमानन में ऐलान कर तो फलाणे बाने सा अल्लाह मोहब्बत रखिया, मु जिब्रील मोहब्बत रखिया, ए आसमान वारो तव्हां भी उन सां मोहब्बत रखो। सुभान अल्लाह। पो मलाइकन जी का भी अहिड़ी मजलिस ऐं कचहरी न हूंदी आ जंहिंमें उन वलीअ जी वाखाण ऐं तारीफ़ न थिए। वेठो ज़मीन ते हूंदो पर उन जी तारीफ़ अल्लाह जे मलाइकन में हूंदी। उन सां जिब्रील मोहब्बत रखंदो, मीकाईल मोहब्बत रखंदो, इसराफील मोहब्बत रखंदो, इज़राईल मोहब्बत रखंदो। सतनी आसमाननि जा फरिश्ता उन वलीअ सां मोहब्बत रखंदा। सुम्मा यूदउ लहुल क़बूल फिल अर्द। पो उन आसमानी मोहब्बत जो असर जमीन ते नाज़िल थींदो त माण्हू उन सां मोहब्बत रखंदा। सुभान अल्लाह। जिन्न उन सां मोहब्बत रखंदा, जानवर उन सां मोहब्बत रखंदा, पखी उन सां मोहब्बत रखंदा, वण टिण बूटा उन सां मोहब्बत रखंदा। हाणे इहो सॼी कायनात जे अंदर महबूब बणजी वेंदी। आसमान में भी इन जी मोहब्बत, जमीन में भी इन जी मोहब्बत। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। तव्हां छा था समझो? वलियन जी शान को मामूली ॻाल्हि आहे। अल्लाह जा दोस्त। सुभान अल्लाह। बगदाद शरीफ में जॾहिं हजरत पीराने पीर महबूब सुभानी पंहिंजो दर्स शुरू कयो तो हिकड़ी मजलिस में 70,000 माण्हू हाज़िर थींदा। सुभान अल्लाह। ते वक्त में न ये सवारियूं न रोडा न रस्ता हुया। 70,000 माण्हू साईं जी मजलिस में शरीक थींदा। ऐं जेॾीमहिल पाण तकरीर कंदा त लाउड कोन हुया। जिए वेझो वारो माण्हू ॿुधंदो तीअं आख़िरी छेड़े वारो भी ईअं सुभान अल्लाह। सुभान अल्लाह जी। जिए सोने गौसे आज़म नमाज पढ़ाईंदा त पहिरीं सिफ वारो सनन तिलावत ॿुधंदो तीअं आख़िरी सिफ वारो भी ईअं चिट्टो पिटो आवाज़। हजरत पीराने पीर महबूब सुभानी तकरीर पिया फरमाइन त खिज़र अलैहिस्सलाम उॾामंदो हीअं मथो गुज़रियो। पाण हकल कयूं किफ़ या इसराईली इस्मा कलाम मुहम्मदी। ए इसराईली बीह अज मोहम्मद मिठे जो है इन बचड़े जो कलाम ॿुधंदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह।
उन दौर में बगदाद शरीफ में हिकड़ो वली रहंदो हुयो, वली मकाम वारो सैयद अहमद दब्बास रहमतुल्लाह अलैह। हिकड़े ॾींहुं हज़रत सैयद अहमद दब्बास की मजलिस लगी पई हुई ऐं उन में वली सगोरा बगदाद जा वेठल हुया। हिकड़े बुजुर्ग चयो भई बगदाद में हिकड़ो नौजवान आयो आ, अब्दुल कादिर उन जो नालो आ। जिए बगदाद में उन्हें दर्स शुरू कयो आ तो उन जो हर पासे खलखलो थी वियो, नंढन में वडन में उन्हनि जी वाखाण शुरू थी वई आ। तो हजरत सैयद अहमद दब्बास रहमतुल्लाह अलैह फरमायो तो ए दुर्वेश तू तो बगदाद जे शहर जे मानुन जी गाल तो करी, पर मां आसमान ते मलाइकन जी हर मजलिस में अब्दुल कादिर जी तारीफ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह वारा नजरुन वारा हुंदा है। गलायो कोई अख खणंदा है न तो तुंजी मुंजी नजर वांगुर उनकी नजर न हुंदी आ। वे जो निगाह खणंदा है न तो अर्श जा कुंबरा भी ॾिसी वठी। फरमाए तो तू जमीन जी गाल तो करी, तू बगदाद के शहर की गाल तो करी, मां आसमान के मलाइकन की गाल तो कया तो फरिश्तन जी का एड़ी मजलिस ना है जिते सोने अब्दुल कादिर जी वाकान। अल्लाह जो हुक्म मिलियो अब्दुल कादिर अज तू बगदाद जे मिंबर ते ऐलान कर तक़दमी हादिही अला रक़बत कुल्ल वलील्लाह। सुभान अल्लाह। मुझो ही कदम सच्ची दुनिया जे वलियन जे गर्दन जे मथों आ। जेडी मल पाण बगदाद में या तकरीर कयूं उन वक्त बगदाद में जितरा वली हुया उन्हनि सभिनी साईं जो आवाज ॿुधो, पर जेके इराक में जिते भी वली हुया उन्हनि उते आवाज ॿुधो। के वली सगोरा खारन में इबादतुन में मशगूल हुया, उन्हनि बगदाद वारे साईं जो आवाज उते ॿुधो। जेके दुनिया जे कुंड कुड़छ में वली रहल हुया उन्हनि उते साईं जो आवाज ॿुधो। जेके वली मायरुन जे पेटन में हुया उन्हनि बगदाद वारे साईं जो आवाज अमड़ियुन जे पेटन में। सुभान अल्लाह। ऐं हर वली ये चयो त कदमा का अला ऐनी व रसी, ए बगदाद वारा तुझा कदम असांजे अखियुन के असांजे मथे। रोसे आज़म जो आला शान उतम जो कुल वलियन ते आहे कदम। रोसे आज़म जो है गोसे आज़म जो आला शान उतम जो कुल वलियन ते आहे कदम। गोसे आज़म जो वो हसनी हुसैनी आहे वली। सुभान अल्लाह। थियो उन सा करम जे बेदामन झली। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। बगदाद वारे साईं जी देव जे बेदामन झली। साईं फरमाइन था जेको मुझो मुरीद थियो या मुझे मुरीद जो मुरीद उन्हें जो मुरीद क़यामत ताईं। सुभान अल्लाह। वो लिस्ट मुके रब लिखाई।
साईं फरमाइंदा तेसी जन्नत में नवीं जैसी पंजे मुरीदन के पान सा गड न वठी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बख्त वारा आयो जन के बगदाद वाले साईं सा मोहब्बत की निस्बत। सुभान अल्लाह। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। साईं फरमाइन था मुरीदी हिम वतिब वश्ता वगन्नी अज़ूमुन कातिलुन इंदल क़िताली। साईं फरमाइन था ओ मुझा मुरीद तू गम न कर वनी खुशी मलाए। सुभान अल्लाह। तुझो दुश्मन तोखे ओलारी दो अब्दुल कादिर हाणी कढंदो। सुभान अल्लाह जी दस्तगीर। ओ मुझा मुरीद तू घबराए न दिलगीर न थी जे तू मुझो सच्चो मुरीद आई त दुनिया जा गम भी लही वेंदी आखिरत जूं परेशानियूं। सच्चो मुरीद ये तो खोड़ा दस्तगीर जा मुरीद चयो न मने मुर्शिद जो चयो न मने इहो आहे कूड़ो। समझो था ना कुटी खाए को मजनू समझो। सच्चो मुरीद हुओ आ जेको पंजे मुर्शिद जो चयो मञंदो आ जेको पंजे मुर्शिद जे तरीके रस्ते ते हलंदो आ। मुझे सोने गौसे आज़म जो रस्तो छा है। सुभान अल्लाह। साईं फरमाइन था मानू भलो ता मुर्दे खाईंदा आहिनि त खुश थींदा आहिनि। मां अब्दुल कादिर भलो ता मुर्दे ॿियनि खे खाराईंदो आहियां त खुश थींदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं फरमाइन था मुझो मुरीद कदे बखील न हूंदो मुझो मुरीद सखी हूंदो। मुर्शिद भी सखी तो मुरीद भी। अल बखील अदुल्लाह बखील अल्लाह जो दुश्मना चो बखील अल्लाह जो दुश्मना वलो काना आबिदा भली कणी आबिद जाहिद हुजे पर जे बखीला त अल्लाह जो दुश्मना असखी हबीबुल्लाह वलो काना फासिका सखी अल्लाह जो दोस्त भली कणी कतलो गुनहगार। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ता सखी थींदो या बखील थींदो? अध तो कयो अल्लाह। पैसो कढण में ॾाढो ॾुखियो। हमरा मरे पियो जे पियो हमरा मरी तो हाण त ख़ैरात कर चिया त पियो छा तो सिर तो ॾिया पियो छा ॾिया सिर ॾिया तो अञा वधीक पियो छा चमड़ी वञे पर दमड़ी न वञे न। सोने दस्तगीर फरमायो त मुझो मुरीद सखी हूंदो। मंशूर वारा पंजो दस्तरखान खुलियल रखो माण्हुनि खे मानी खाराईंदा कयो रब तव्हां जे रोज़ी में रिज़्क में बरकत विझंदो। अल्लाह ताला कुरान में फरमायो मन जा बिल हसनत फलहु अशरु अमसालिहा जेको हिकूण मुझे नाले ते दींदो रब ने के 10 गुना वधाए दी। हिकूण जी 10 गुना मिलंदस। साईं फरमाइन था जेको कंहिंखे मानी थो खाराए मानी तो खाराए
उन मुसाफिर मिस्कीन गरीब या मेहमान मानी खाधी त खाराईंदड़ के गिर गिर जे एवज़ में हज कबूल पियल जो सवाब मिलंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अलायो सुतो सस्तो आ कि महंगो आ। पंज आंगुरियूं पंज पेट में ये न भला घर में मानड़ी पचाई तो हिकड़ो लोलो त के फकीर के मिस्कीन के गरीब के दीदो। मुझो सोनो पीरन जो पीर दस्तगीर कपड़े जो व्यापार कंदो हुयो। हिकड़े ॾींहुं साईं जी आदत मुबारक हुई जो जेको बि नफ़ो थींदो व्यापार मजा जेकी भी पैसा कमाईंदो सब गरीबन पे खर्च करे छड़ींदो। एडो सखी हुयो गड्डो करे कॾहिं न रखई। हिकड़े ॾींहुं हिकड़ो साहिल आयो पुछा कई त साईं जन किथे आहे? साईं जन बाहर निकल विया, मुलाकात न थी सकी। वो साहिल खाली मोटी वियो। साईं जन जॾहिं आया ॿुधायूं त साईं हिकिड़ो मंगतो आयो पर खाली मोटी वियो। साईं फरमायो त हाणे मां हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु छो कयां, सॼी दुनिया जे मंगतन के साहिलन के चओ उन ॾींहं ते अचन त मुंहिंजे दर तां को खाली न मोटी वञे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॾींहुं मुक़ररु कयूं यारहीं जो। कहिड़ो ॻाल्हायो? यारहीं जो ॾींहुं मुक़ररु कयूं। पोइ जेकी बि वापार मां नफ़ो थींदो या मुरीदनि खां नज़राना तोहफ़ा मिलंदा हा, यारहीं जे ॾींहं ते सभु ग़रीबनि में विराए वंडे तक़सीम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पोइ जेके ग़रीब हुया मिस्कीन हुया मंगता हुया हिक ॿिए खां पुछंदा त यारी कॾहिं थी? अब यारी कॾहिं थी? छो ये हलूं पीरान पीर को खैरात वठो। पोइ बगदाद में मशहूर थी वियो यारहीं वारो पीर। उहा जो यारी शुरू थी त यारी 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 अॼु ताईं यारी हले। सुभान अल्लाह। अॼु बि बगदाद में सोने दस्तगीर जी यारी थींदी आहे, पर उन जा मुरीद उन जा हुबदार दुनिया में जिते भी रहंदा आहिनि उहे यारी मल्हाईंदा आहिनि। या खैरात आहे जेको कमायो था, मछड़ी मारियो 5 रुपया नफ़ो मिलियो, उन मां कुछ रुपया अल्लाह जे नाले ते कढो गरीबन जे लाइ मिस्कीनन जे लाइ। अल्लाह ताला तव्हां जे कणनि के खरार बनाई छॾींदो। तव्हां के रुपयनि मजा 1000 करे ॾींदो, 1000 पति मजा लख पति करे छॾींदी, लखापति मां करोड़पति थी वेंदी। सुभान अल्लाह। करोड़पति मां रब अरबपति करे छॾींदी, पर फ़कीर न थी। ये दस्तगीर जो मुरीद आई त सखी थी। ऐं सभ खां भली खैरात अथव मानीअ जी खैरात। भले में भली खैरात आहे पाणी जी खैरात। कंहिंखे मानी जो गब्बो खारायो, कंहिंखे उञारे के पानी जो गिलास प्यारियो, इन जड़ी भली भी का खैरात है। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या
या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। कंहिंखे पानी जो प्यारी मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो मन अरवा कबिदिन जायन फलहुल जन्नह के उन्यारे के पानी प्यारे प्यासे जिगर के पानी प्यारे रजाए रबुन जला जन्नत लिखी तो अगे बराड़ी में ये हूंदो जो रस्ता जेके माण्हू गुज़रण जा हूंदा नंढड़ो मन उठाईंदा उन ते मटो रखे छॾींदा। बराड़ी में मां पाण ॾिठो मटो रखंदा वाटाड़ू पाणी पीए नलका हणाए छॾींदा रस्तनि ते। हाणे नलको हणंदो रहंदो हैंडल ई पटे खणी मट सां गिलास रखो गिलास ही खणी हाणे उन्हें मां ॾिठो आहे किथे किथे मस्जिद में रखंदा आहिनि वाटर कूलर पाणी थधे जो वरी उन सां गॾु उन गिलास खे ज़ंजीर में ॿधनि ज़ंजीर में ॿधाओ गिलास खणी इहा खिलण जी ॻाल्हि न आहे या रोअण जी ॻाल्हि आहे। असांजो केतिरो किरी पिया केतिरो किरी चाहे इहो गिलास तव्हांखे घर में कोन्हे घणो महांगो हूंदो गिलास पंहिंजो नथा वठी सघो जेके खणनि नथा से असांजो असां मां को हूंदो असांजो हाणे माण्हू मस्जिद में वञनि था त खुटको लॻो पियो आहे त बूट न मुंहिंजो हलियो वञे। ओ अरबी में पहा कुड़ींदा त न अलैन तहतल ऐनैन जुती पंहिंजे निगाहुनि जे साम्हूं रखो पर हाणे साम्हूं जो बि इहो पहा कोन थो हले न अलैन फी बगल बगल मक्के शरीफ में मक्के पाक में हिकड़ी कुराड़ियूं हिकड़ी पे जल्दी ॾिठी हेड़े मक्के जे शहर मां मुंहिंजी जुती खणी हेड़े अल्लाह जे घर मां बैतुल्लाह मां मुंहिंजी जुती खणी त ॿी वरी बि चई चाहे उते कलंदर ते ई खणी था वञा। जुमीअ खे ख़बर न हुई त किथे कलंदर किथे अल्लाह जो घर बैतुल्लाह। इहो सॼो हाल आहे पर आई जुती खणी सोने हबीब फरमायो जेको बिना मोकल जे पराई जुती थो खणे जेतरी देर उन जुतीअ ते पेर रखियो बीठो आहे ओतरी देर ॼण जहन्नम जे बाहि जे मथां पंहिंजा पेर रखे दोज़ख जी बाहि जे टांडनि ते पेर रखियो बीठो आहे पराई जुती खणण वारो। ॿिया त चोटूं ऐं धाड़ा बुरूं ऐं खाट उहे त परे अल्लाह जे घर में खुदा जो खौफ रखो पराई शइ जे वेझो न वञो। साईं फरमाइनि था जेको 2 दरहमनि जेतिरी 2 रुपयनि जेतिरी पराई चोरी करे त उन माण्हू खे इन सज़ा में जहन्नम जी बाहि में साड़ियो वेंदो। वदा ये दुनिया जूं शयूं कम को नहीं दई चोरी न कर पराई शइ न खण पर पुॼई कंहिंखे नफ़ो ॾे। साईं फरमाइनि था के पेरे उघाड़े के जुती वठी पाराए त रब क़यामत जे ॾियारे उनखे पुलसरात आसानी सां उकारे पार पहुच। सुभान अल्लाह। पुलसरात वार खां
सन्नी तलवार का तिखी पीघे वांगुर लुडे थी उन पुल ता हर एक के टपणो आ व इमिनकुम इल्ला वारिदुहा तवा मा को भी एड़ो नाहे हर मानू के दोज़ख का टपणो पवंदो जे मानू जुत्ती खैरात कई अल्लाह ताला उन्हें के पुलसरात खा ये टपाईंदो जे खिवण जो तजल्लो थी वने समझो ओ मुझा प्री प्यारा मुझे सोने गौसे आजम बगदाद वाले साईं यारी जो नी मुकर्रर कयो पंजी सारी कमाई अल्लाह जे रस्ते में फकीरन मिस्कीनन के कारा मुझे दस्तगीर जो मुरीद आई त सकी थी थींदो दस्तगीर जो मुरीदन जो शाना जो उए नमाज पढ़ंदा आहिनि सुभान अल्लाह बगदाद में हिकड़ो मानू गुजारे वियो लाश खणी आया जनाजो खणी आया सोने सैयदना अब्दुल कादिर जीलानी वट साईं जनाजो नमाज पढ़ो ताने मुरीदो साईं फरमाए नमाज पढ़ंदो जो नसी नमाज कौन पढ़ंदो साईं फरमायो जेको नमाज न पढ़ंदो यो मुंजो मुरीद नाहे इने जे जनाजे जी नमाज मां न पढ़ाई अने सदाई साहब घणा दस्तगीर जा मुरीद पर जे न जो सोनो दस्तगीर हिते अचे त घणन जा लाश रुलंदा पिया जनाजो को न साईं जी पीराने पीर जो मुरीद आई त नमाज पढ़ नमाज पढ़ नमाज पढ़ पढ़ंदो नमाज मते मते हथ खणो अगे मेरे हथ खणायो हुयो मां बटरिए नमाज पढ़ी अके सियाला आया नमाज दी मुद्द गई हाँ लोटे भन छोड़ो मुसले टंग छोड़ो नमाज दी मुद्द गई सियारो गुजरे तो पो पढ़ंदा न जी मदीने वाले साईं जो आशिक ही नमाज पढ़ जे दस्तगीर जो मुरीद ही नमाज पढ़ जे अल्लाह जो पानो ही नमाज पढ़ अकीमुस्सलात वला तकूनु मिनल मुशरिकीन नमाज कायम कयो मुशरिकन में जा न पढ़ मुशरिक काफिर नमाज न पढ़ंदा आहिनि मदीने वाले जा आशिक नमाज पढ़ंदा आहिनि चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह मदीने वाले साईं जो मोजज़ो हुयो जो सोने नबी जे बदन ते करे मख न वेठी ऐं बगदाद वाले साईं जी करामत हुई जो कदे बे बगदाद वाले साईं जे बदन ते मख न वेठी सुभान अल्लाह सुभान अल्लाह के मानू पुछो तो सही तवां दे मख कदे न वेठी कदे न ॾिठो सी पाण फरमायो त बा मख वेंदी आ या मेरान ते या गतलान मेरान गतलान या मिठान या मिठान ते वेंदी या गतलान ते वेंदी ये बा मूं वटि न आखिरत जे मोहब्बत जो मिठान न दुनिया जी मोहब्बत जी मेरान मुझो सीनो रब साफ करे छॾियो सुभान अल्लाह मखे दी त छाजे दुनिया जी मोहब्बत गदलाना मेराना पैसे जी मोहब्बत छुड़वारा की 5 रुपया मिलन वो हलाल या हराम जायज या नाजायज रात जो विंदो
दिसे तो पंजो शिकारी निंद्र पियो आ पराए वंजर में पकी जनाईंदो पराए रछ मजा मची कढींदो न ओ मुझा प्री प्यारा जेको मोमिना ईमान वारो आ यो दुनिया जी मोहब्बत मन में न रखंदो आ साईं फरमाइन था हुब्बु दुनिया रअस कुल्लु खतिया दुनिया जी मोहब्बत सभिनी गुनाहन जी पाड़ा दुनिया जी मोहब्बत सभिनी गुनाहन जी पाड़ा जेकी भी गुनाह आहिनि इन्हनि जो बुनियाद दुनिया जी मोहब्बत सोने अब्दुल कादिर जीलानी फरमायो जेको मुझो मुरीद हूंदो वो दुनिया सा मोहब्बत न रखंदो चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। मुझा दोस्तों पीरान पीर जो सच्चो मुरीद हुआ जंहिंजी मोहब्बत दुनिया सां न हुजे पर उन जी मोहब्बत मदीने वारे मीर सां दस्तगीर जे मुरीद जी मोहब्बत कलमे सां ऐं कुरान सां पीरान पीर जे मुरीद जी मोहब्बत मस्जिद सां मुझो सोनो दस्तगीर 40 सालन ताईं 40 सालन ताईं सोमानी जे वुज़ू सां फजर जी नमाज पढ़ी सुभान अल्लाह पुट निंद्र कब याद वुज़ू भजी पवंदो निंद्र कबी त वुज़ू भजी पवंदो सोमानी जी नमाज पढ़ी जी इबादत में वेंदो त निंद्र न कंदो हुयो जी निंद्र करे त वुज़ू भजी पवे न सोमानी जे वुज़ू सां फजर जी नमाज पढ़ी हिकड़ो ॾींहुं न ॿ ॾींहं न महीनो साल न 40 सालन ताईं सुभान अल्लाह बगदाद जे बहराड़ियुनि में जंगलन में वेरान जायुनि ते नंढड़न ॻोठनि जे मस्जिदुनि में अण वाक़ुफ़ थी 40 सालन ताईं अल्लाह जी इबादत ऐं रियाज़त में गुज़ारी सुभान अल्लाह मुझा दोस्तों हजरत पीराने पीर महबूब सुभानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी हिकड़े भेरे चिल्लो कढियो 40 ॾींहं इबादत में घणा ॾींहं 40 ॾींहं न खाधे न पीते 40 ॾींहं इबादत में जॾहिं चिल्लो पूरो थियो चिल्ले खां ॿाहिरि निकितो ईअं मथों सफ़ेद बादल अची वियो नूर चिमके पियो नूर चिमके पियो आवाज आयो ए अब्दुल कादिर तुझी इबादत कबूल थी वई तुझी बंदगी कबूल थी वई असां तोखां नमाज माफ करे छॾीसीं तोखे हाणे नमाज माफ ये जो आवाज आयो नूर जा चिमकार आया तो हे भी दस्तगीर हुयो पीरन जो पीर हुयो जी तो नमाज मुझे अबे हुसैन ता माफ न थी करबला में तीर वसन पिया सब एड़े टेम ते नमाज पढ़ी मुझे अबे इमाम हसन ता नमाज माफ न थी मुझे अबे मौला अली ता नमाज माफ न थी उन्हनि तो वॾियूं इबादतूं कयूं मुकाम क्या मदीने वाले साईं नमाज पढ़ी तो नमाज किए माफ किथे दुख
वो तो नहीं चिला हौला वला कुव्वत इल्ला बिल्ला ये जो चीनो नूर खत्म थियो वो चमकार ककर खत्म थियो शैतान बुचड़ी सूरत में ज़ाहिर थी अब्दुल कादिर तो के तुझे इल्म बचाए विदो मु इने जाए ते 40 वलियन के गुमराह करे छड़ियो हुयो मूनन के धोखो नो तादे नमाज माफ मुझे उन्हें धोखे में अची विया नमाज छड़े दिनो पर तोखे तुझे इल्म बचायो आ पीरान पीर फरमायो त जालिम अन्या न तो मुड़ी मुखे मुझे इल्म न बचायो मुखे मुझे अल्लाह जे फजल बचायो सुभान अल्लाह वडाई पे पैदा कर मने एडो तू आलिम आई जो तुझे इल्म तो के मुझे धोखे का बचा पे दो फरमाई मुझे इल्म मुखे न बचायो मुझे रब जे फजल मुखे बचायो मां अब्दुल कादिर जैसे जेरो आया तेजी नमाज पढ़ंदो रहंदुस सुभान अल्लाह एकड़ी माई आई साईं ये पुटड़ो आ हिन के पंजो मुरीद कयो खलीफो कयो तवा जे हवाले माई पुट छडे हली वई साल खन गुजरियो माई चोनी सी अचा बच्चो मुझो केड़े हाल में जेडी मल साईं जे दरबार ते आई पूछा कि मुझो पुटड़ो एकड़ी कोठड़ी हुजे सोड़ी उन्ने में छोकरो बैठो सुकी गरी कंडड़ा थिया सुकल मानी जा बटे टुकड़ा पिया जो खाई मुसलो विछाए पिया इबादत में मशगूल वरी आई साईं वट बगदाद शरीफ अरे पीरान पीर वट तो साईं जन कुकड़ जो बोड़ वेठा खाए मां जो जी वाह जो मुझे पुट के फैस पाण कुकड़ वेठो तो खाई ऐ पुट मुझो सुकल मानू का टुकड़ा वेठो खाए गरी कंडड़ा थी वियो पर फरमा वे जवाब दिया बोड़ खाईंदा वे हडड़ा रखदा वने जेडी मल लंगर खाई दंग कयूं उन्हें हडन पे हथ रखे फरमाए तो कुमी बिइज़्निल्लाह अल्लज़ी युहयिल इज़ाम व यरमी वो कुकड़ जेरो थी अल्लाह जे हुक्म सा तो वे हड्डियुन मजा जिंदा थी कुकड़ हली फरमायो दा मां जने तुझो पुट पे हेड़े दर्जे ते पहुंचे पो भली कुकड़ खाए हाय हाय हाने छडीस त भली इबादत करे छडीस त भली रियाजत पूरो करे अल्लाह के राजी करे जने इन मकाम ते पहुंची विंदो पो भली कुकड़ खाए ठान हां सुभान अल्लाह मुर्दा जिया एकड़े नी पीरान पीर दस्तगीर अचे पियो किथों लंघियो ईसाई पादरी हुजे तकरीर पियो खल खल बीठी हुजे तकरीर पियो करे कि असांजो नबी ईसा मुर्दा जियारींदो हुयो मोलन के जिंदा कंदो हुयो पर मुसलमानन जे नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुर्दो कोन जियारियो तकरीर पियो करे सोने दस्तगीरन जा लफ्ज बुध फरमायो तो वो ईसाई पादरी बस बस कर भी तो रो तू चई तो तवा जो नबी मुर्दा जारींदो हुयो मां नबी ना मिठे मोहम्मद गुलामन जो गुलाम सुभान अल्लाह भला जे मां मुर्दो जारिया तो पो जे तो मुर्दो जारियो तो मां कलमो पढ़ी मुसलमान जो सुभान अल्लाह फरमाई हल मुखे वठी हल कब्रिस्तान में जेको तू चवंदे वो मुर्दो जियारे ॾेखारींदो साईं हाणे जो ईसाई भलो सुनो दस्तगीर सा त खल्क जेको इज्तिमा पुठियों लगी हलियो ॾिसो त कीअं तो मुर्दो जियारो कब्रिस्तान ते आया हिकिड़ी पुराणी फिटल उजड़ियल कब्र हुजी
ईसाई चोसी ही मुर्दो जिया पो मां मुसलमान थींदुस साईं फरमायो भला हज़रत ईसा रूह अल्लाह जने मुर्दा जियारींदो त छा चवंदो जिसे ही चवंदो कुम बे इज़्निल्लाह उथी अल्लाह जे हुक्म सां त मुर्दो जेरो थी पवंदो त मुझे पीर दस्तगीर कब्र के लत हणी चयो कुम बे इज़्नी उथी मुझे हुक्म सुभान अल्लाह कब्र चीर जी पई मुर्दो जेरो थी उथी खड़ो सुभान अल्लाह वाह ईसाई पादरी चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमा पढ़ी मुसलमान सुभान अल्लाह मुर्दो जियारन का सुली गाला पर अल्लाह जे प्यारन जा हथ खजंदा आहिनि कदम खजंदा आहिनि त अल्लाह ताला उन्हनि जी फरमाइश रद्द न कंदो आहे सुभान अल्लाह जन अल्लाह वारन सां मोहब्बत रखी क्या मजरियाड़े में उन्हें मोहब्बत वारन के उन्हनि सां कदाए जन्नत में दाखिल कयो वी सुभान अल्लाह जेकॾहिं तुंहिंजी मोहब्बत पीरन जे पीर सां आहे त क्या मजरियाड़े अलमरो मन अहब माण्हू क्या मजरियाड़े उन्हें सां गॾु हूंदो जैसा मोहब्बत हूंदी बगदाद वारे साईं जा हुबदार हथड़ो तो मुझे अल्लाह सच्चा हुबदार आयो जी तो इंशाअल्लाह अल्लाह कंदो इने मोहब्बत जे सदके रब तवां के भी बगदाद वारे साईं साथ नसीब कन पर सच्चा मुरीद थियो फरमा बरदार थियो नमाज पढ़ो जिक्र कयो सखावत कयो नेकी के रास्ते ते हलो गुनाहन का बचो बुराइयों बेफरमानी का बचो मदीने वाले साईं जी फरमा बरदारी कयो अल्लाह ताके बिनी जहान भलाई नसीब फरमाईंदो रब करीम मुझे चवण तवा साजो बुधण पंजे तरह ते कबूल मंजूर फरमाए ए जन ही यारी मलाइया अल्लाह उन जे रिस्क रोजी में बरकत नाज़िल फरमाए वमा अलैना इल्ला अल्लाह आमीन।